मां चयो हिकिड़ो असां इदारो खोलियो था, हींअर खोलियूं था उमरकोट में हिकिड़ो, जंहिंमें पोरियत जा ॿार फ्री पढ़ंदा, बहितरीन। जंहिंजो पीउ मां छोकिरो या छोकिरी हथ सां कमु करे थो उनजी एडमिशन फ्री आहे, त उन्हनि खां कुझु न वठो। ऐं हूअं बि मां अजीब ॻाल्हि ॿुधायां, जेके ख़ासि करे यूनिवर्सिटीज़ जा मालिक बि थिया आहिनि, छो त मां यूनिवर्सिटी जे मथां डायरेक्टर रहियो आहियां असेस करण खां, त हर यूनिवर्सिटी लाइ इहो कंपलसरी आहे त 10% ॿार फ्री पढ़ाए। माना जेके तव्हां वटि उहे माण्हू अचनि था जेके तमामु ज़हीन आहिनि, नंबर 1 आहिनि ॿार, पर ग़रीब आहिनि, जी तव्हांजी फीस नथा पे करो, हुते 2.5 लख 3 लख फी आहे, त 10% तव्हांखे फ्री ॾियणी आहे। उहो असां जांच कंदासीं, कॾहिं असांखे चीट करे वेंदा स्कॉलरशिप जे नाले ते। जी जी सो ॻाल्हि इहा आहे त अमल, सुठा ई सिर्फ़ु अमल आहे, ॻाल्हियूं न आहिनि, ॾेखा न आहे। असां में उहा आछी काय वारी नज़र हुजे त नंढड़े में नंढड़ो अमल पंहिंजो बि ॾिसी सघूं। हा, त लुक एट योर क्लास फ्रॉम द व्यू ऑफ आउटसाइडर। ॿाहिरियों माण्हू तव्हांखे ॾिसे क्लास कीअं थो हले, ऐं पोइ उहो मुतमइन थिए त ठीकु आहे, वाह वाह, अहिड़ो दिलचस्पी सां पढ़ायो जो पाण विसारे छॾियो, अहिड़ो डॉक्टर थी अहिड़ी ख़िदमत कयो जो तव्हांखे इहो यादि न हुजे त मां मानी खाधी आहे न खाधी आहे, पैसा हे ॾेई सघंदो या न ॾेई सघंदो, हे अलाह जो बंदो आहे, हिनखे बचाइणो आहे। बसि अलाह जो बंदो थियणु ॾाढो, उहो जो पंजाबी में चवंदा आहिनि बंदे दा पुत्र बन, जी। सो मुंहिंजी अहम इहा रही आहे त तव्हां अलाह इंसान पैदा कंदो आहे, असां उहो इंसान थियण खां न आहियूं तयारु, इंसान क़बूल करण खां तयारु न आहियूं, असां हुनजे मथां ठपा हणी सॼी इंसानियत खे विरायूं था, ऐं वरी छा था चऊं त असां त इंसानियत जा प्रचारक आहियूं। जी अच्छा, फ़ैसिलो बि जल्दी करे वेहंदा आहियूं त हिन जो इहो सवाबु क़बूल न थींदो, हीउ एतिरो गुनाहगार आहे, हिनखे जन्नत न मिलंदी न। हाणे इन लाइ जेको बहितरीनु आहे न, जी तव्हां केरु थींदा आहियो, छो सुवालु इहो आहे त हीउ अख़्तियार कंहिंजो आहे, सज़ा ऐं जज़ा जो अख़्तियार कंहिंजो आहे, जन्नत ऐं दोज़ख जो अख़्तियार ॾियण जो कंहिंजो आहे, जवाबु त सभई ॾींदा, रब जो आहे। मिंटू सादत हुसैन मिंटो इनखे अहिड़ो बहितरीनु डिफाइन कयो आहे हिकिड़ी लाइन में, जी बहितर है हम सारे अख्तियारात अल्लाह को वापस करें। बिल्कुलु। मां काज़ी आहियां, मां डिसाइड थो कयां हे काफ़र आहे, नाले में मुस्लमान आहे, फांसी ते चाढ़ियोसि, मंसूर चढ़ी वियो फांसी ते, सरमद चढ़ी वियो फांसी ते, हू आर यू, तव्हांजा पंहिंजा अमाल ताराज़ी में तोड़जनि पोइ, सो बहितर है हम सारे अख्तियारात अल्लाह को वापस दे दें। ये जेको तव्हां शिमला सवाल पुछो न, हे हिन जो प्यारो जवाबु आहे। पाण खे ॾिसो जी, अजीब ॻाल्हि ॿुधायां थो, हिकिड़ो हुज़ूर जन कमु पिया कनि, हो त पंहिंजो कमु पाण हथनि सां कंदा न, जी बिल्कुलु, असांखे त बरो चढ़ंदो आहे, असां वटि नौकरनि जी खेप हुजे जेका कमु करे। हुज़ूर जन पंहिंजो कपिड़ा पिया धोअनि, त हिकिड़ो माण्हू वरी छंडे विझनि पिया सुकाइण खां, हिकिड़ो माण्हू आयो पर एॾो गदगद पियो थिए, ख़ुशि हुजे ॾाढो, हुज़ूर जन वटि आयो, ॾिठोसि, अबा छा थियो आहे, ॾाढो ख़ुशि आहियां, चई सर अॼु मूंखे वॾी ख़बर पई आहे, इहा आहे त असां बिना हिसाब जे माफ़ आहियूं। अच्छा। हुज़ूर चयो त यार इहो छा आहे, कहिड़ो नुस्ख़ो आहे, मूंखे त सॼी राति भउ थींदो आहे, रब जे अॻियां ॾकंदो आहियां, पंहिंजे अमालनि जी बख़्शिश कंदो आहियां,